शामिल क्यों पिया रुकन बुरड़ा खां। बासर वडेरन जे ज़ुल्म खां बचायो ऐं असांखे घरनि जा मालकाना हक़ ॾिना वञनि। मोती खातून हाजानो, सोनी हाजानो, हाशिम हाजानो, मोहम्मद यूसुफ हाजानो, बरकत हाजानो ऐं गोणो खान हाजानो जी अॻुवानीअ में केतिरनि औरतुनि ऐं हाजाना बिरादरी जे मर्दनि प्रेस क्लब रुकन बुरड़ा अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे दौरान औरतुनि तोड़े मर्दनि दाहींदे इल्ज़ाम हणंदे चयो त असां गुज़िरियल 50 सालनि खां सरकारी ज़मीन ते वेठल आहियूं, पर गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी सदाम हिंगोरो, फयाज़ हिंगोरो, मुमताज़ हिंगोरो, केवल भील, रमेश भील ऐं ॿियनि असांजे घरनि ते हल्ला करे घर ख़ाली करण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं चवनि था त जेकॾहिं कुझु ॾींहं अंदरि घर ख़ाली न कया विया त असां घरनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾींदासीं। हुननि चयो त उन सॼे वाक़े जो असां संजोरो थाणे ते मथियनि बासर वडेरनि ते MC पिणु दाख़िल कराई आहे, पर संजोरो पुलिस बि बासरनि जी वांगार वहंदे ख़ामोश तमाशाई बनल आहे। असां हिन एहतजाज ज़रिए SSP सागर, DIG शहीद बेनज़ीराबाद, IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयूं था त असांजे घरनि ते हमिलो कंदड़ बासरनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾेई इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट करे रहिया जान मोहम्मद अबड़ो बे न्यूज़।